जिला रिपोर्टर ॾाम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी तालुका जे यूनियन काउंसिल झांगारा ऐं बाजारा जे ॻोठ झांगारा ऐं बाजारा जे वेझो नंढड़ो निगावल डैम टुटी पियो, जॾहिं त डिप्टी कमिश्नर ॾाम शोरो रियाज़ हुसैन वसाण जल्द नगावल डैम जो टुटल हिस्सो ॾिसण लाइ नगावल डैम झांगारा पहुची वियो। इन दौरे दौरान डीसी ॾाम शोरो सां गॾु असिस्टेंट कमिश्नर सेवण वकास मलूक ऐं एक्सीन समाल डैम खान मोहम्मद भी गॾु हुआ। असिस्टेंट कमिश्नर सेवण पारां निगावल डैम बाबति डीसी ॾाम शोरो खे तफ़सीली रिपोर्ट पेश कई। डीसी ॾाम शोरो रियाज़ हुसैन वसाण समाल डैम जे टुटल हिस्से खे बहाल करण लाइ जल्द खां जल्द बंद जी मरम्मत जो कमु शुरू करण जूं हिदायतूं जारी कयूं, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर सेवण वकास मलूक जो चवणु हो त डिप्टी कमिश्नर ॾाम शोरो तरफ़ां डैम जो बंदि टुटण बाबति मूं खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो आहे ऐं चयो आहे त हिन डैम जो बंदि टुटण जो कहिड़ो सबबु आहे। इंक्वायरी करे जल्द मूंखे रिपोर्ट पेश कई वञे त जीअं हिन बंद जे कम में थियल कम जी कोताही कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी सघिजे, जॾहिं त हिन इंक्वायरी में एक्सीन समाल डैम खान मोहम्मद मुंहिंजी मावंद कंदो। इनशाअल्लाह मां सुभाणे खां इंक्वायरी कंदुसि, समाल डैम जे टुटल हिस्से ऐं समाल डैम जे ठहियल बंदनि जो मुआइनो कंदुसि ऐं ठेकेदार तरफ़ां कयल कम जो जाइज़ो वठंदुसि। जाइज़ो वठण खां पोइ अहिड़ी इंक्वायरी रिपोर्ट डिप्टी कमिश्नर ॾाम शोरो जे हवाले कंदुसि। समाल डैम जे कम में इस्तेमालु थियल मटीरियल बाबति बि आगाह कंदुसि ऐं एक्सीन समाल डैम जे फ़नी टीम डैम जी डिज़ाइन चेक कंदी ऐं डैम जे टुटल हिस्से जी बहाली जो कमु शुरू कंदी।